हिंदाणो खाइण हूअं बि फ़ाइदेमंद हूंदो आहे, पर हमल दौरान इन सां 6 फ़र्क़ पवंदा आहिनि। हिंदाणे में विटामिन सी, विटामिन ए, पोटाशियम ऐं मैग्नीशियम हूंदो आहे, जॾहिं त ज़रूरी विटामिन्स ऐं मादनियात बि हिंदाणे में मौजूदु हूंदी आहे। जेकॾहिं अव्हां मंझंदि जी गर्मीअ वारे वक़्त में ॿियूं शयूं खाईंदा आहियो, मिसाल तौरु आइसक्रीम या ॿियो कुझु, त उन जी जाइ ते अव्हां हिंदाणे खे इस्तेमालु करे सघो था, छो त हिन में कैलोरीज़ घटि हूंदियूं आहिनि। हिंदाणे में पाणी घणो हूंदो आहे ऐं हल्की फुल्की ग़िज़ा उल्टी जहिड़ियुनि अलामतुनि ऐं ॿियुनि बीमारियुनि खे घटाइण में मदद कंदी आहे। हिंदाणे में मौजूदु पोटाशियम ब्लड प्रेशर खे सेहतमंद सतह ते रखण में मददगार साबित थींदो आहे। हमल दौरान हिकु आम मसइलो हाइड्रेट रहण जो हूंदो आहे, जेको हिंदाणो वापराइण सां घटाए सघिजे थो। तिबी माहिरनि जो चवणु आहे त हिंदाणे में मौजूदु कुदरती शयूं न रुगो ब्लड प्रेशर जी सतह बरक़रार रखनि थियूं, पर दिलि जे दौरे जी सूरत में असराइते तहफ़ुज़ जो बि कमु कंदियूं आहिनि। हिंदाणे जो इस्तेमालु हॾियुनि जी बीमारी खां महफ़ूज़ रखंदो आहे। हिंदाणे में लाइकोपीन घणो हूंदो आहे, जेको नज़र जी हिफ़ाज़त करे थो ऐं सोज घटाए थो।